मंझंदि अचे थी आहे ही निभाग ॿई अञा ताईं सुता पिया आहिनि बि त मां तव्हांखे नथू करण ॾियां त कीअं त तव्हां सुनो मोर पंहिंजी छा मां चयो हे अम्मा तूं आहीं असां सम्झो असांजे नकुली पीर जी कोट वारनि खे ख़बर पइजी वई आहे उहे असांखे था मारनि हाणे इहो नकली पीर न आहे इन खे असली सम्झी न्याज़ निवड़त कयोसि वाह मां वाह ठाहियो बसि आहे न्याज़ निवड़त असां औठो कयोसीं मिट्टी जो ढेरा कहिड़ो असली पीर आहे मता मता छोरा इहा ज़बान कंहिंसां खोलियो सुभाणे वॾेरी बानो इन फ़क़ीर जी ज़ियारत करण थी अचे वाह मां वाह माना तूं बि कम खे पटियो थी अची न सॼे ॻोठ जी मायुनि खे मां गुमराह कंदसि तई ॿई जो गादी नशीन थींदो इन छोॾड़ फ़क़ीर जा मां रुपो थोरो मशहूरु थिए छोड़ल फ़क़ीर 6 महीननि में मेलो था करायूंसि छोरा तव्हां ॿई ने पुठीअ खे सिर्फ़ु भाकुर विझे वेठा हुजो ईअं न थिए जो को अचे ऐं चए असांजो ॾाॾो आहे ऐं कब्ज़ो करे वेही रहे हा कंहिं कब्ज़ो कयो न असां भलो साईं मथे ते खणी प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं ऐं असां चवंदासीं त इहा नकुली क़बर आहे इहा मिट्टी जो ढेर करे असां ठाहियो आहे हलो हलो ॿई तई हली वञूं ते छोॾल फ़क़ीर जे पेरानीअ खां सुम्हो छो मां सिरांदी खां बंबू जल अथसि छा अल्लाह छोरा जे तव्हां एतिरा न कंदो त ॻोठ वारा कीअं कंदा भले ई नकली हुजे पर आहे त तव्हां ॿिन्हिनि जी रोज़ी न अम्मा ठीकु आहे असां वञूं था पर ॿुध वॾेरीअ जेकॾहिं थोरो ॾन पट ॾिनो आहे असांखे बि ॾे ॿियो चवंदा आहिनि न त ॾिनो बनो आहे ॾिनो बनो आहे बीहो त तव्हांजे पुठ ते इहे लठियूं हणी बना थी ठाहियां अम्मा कावड़ कुझु घटि करे हथ खे बि थोरो झको रख अगरि असां बि छोड़ल फ़क़ीर जा गादी नशीन आहियूं पोइ वञो न मुंहिंजो पुटु उते ई तव्हांखे मिलंदो ॾन ई पट हक हक छोड़ल फ़क़ीर जा छोड़ा भंजुन जा गोॾा हक हक छोड़ल फ़क़ीर जा छोड़ा हक हक जेको न मञे भंजुन जा गोॾा अञा जे न मञे त गंढुन जा गोॾा छोड़ल फ़क़ीर जा छोड़ा छोटकारो ई छोटकारो हक हक